जैकबाबाद मां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जैकबाबाद जाफराबाद में नरसिंगे हॉस्टल आहे या बिजली गिरदे स्टेशन, जॾहिं त नरसिंगे हॉस्टल जो बिल गवर्नमेंट जे खाते मां अदा कयो वेंदो आहे। नरसिंगे हॉस्टल जे ट्रांसफार्मर खे कारोबार जो ज़रियो बणायो वञे थो। नरसिंगे मेल हॉस्टल जाफराबाद बिजली घर बणियल सिटी वन 24 कलाक हलंदड़ लाइन मिलियल हॉस्पिटल खे आहे। वापडा अमलो सॼे जाफराबाद समेत चन्ना मौला में हॉस्टल जो बिजली सप्लाई करे रहियो आहे। सरकारी इदारे खे पंहिंजी जागीर सम्झी कारोबार बिज़नेस करण लॻा, जॾहिं त मेल नरसिंगे हॉस्टल में हिकु बि शागिर्द नाहे वेंदो। गर्मियुनि में हॉस्टल ट्रांसफार्मर सप्लाई जो हेवी लोड बर्दाश्त न करे ट्रांसफार्मर सड़ी वञे थो। शागिर्द गर्मीअ जे करे तइलीम पिराए नथा सघनि। वापडा इंतिज़ामिया कारोबार करण में मसरूफ़। अफ़सोस जो अहिड़नि ते को एक्शन खणण लाइ तयारु नाहे। 2500 खां 3000 रुपया कुंडा कनेक्शन सिस्टम ते वसूल करे रहिया आहिनि। नरसिंगे हॉस्टल जी बिजली जो बिल गवर्नमेंट जे पैसनि मां अदा कयो वञे थो ऐं नरसिंगे हॉस्टल में 3 कलाकनि वारो कनेक्शन ॾिनो वञे थो। जैकबाबाद वासिन एक्सीएन ऐं SDO वापडा जैकबाबाद ऐं वापडा रीजन सखर जे तमामु ऑफिसरनि खे अपील कई त अहिड़े करप्ट अमले जी जांच करे कानून जे कटहरे में आणे करप्शन जो ख़ात्मो कयो वञे।